अस्सलाम वालेकुम सिंध वासियो, मां आहियां असद कुरैशी तव्हांजो पंहिंजो। तव्हां सां कुझु ज़रूरी ॻाल्हियूं करणियूं तव्हांजे भले लाइ। हीअ जेका तव्हां सीडी ॾिसो था न, सा अच्छी सीडी आहे। ऐं हीअ जेका सीडी तव्हां ॾिसो था, इहा आहे साई, नकली, ग़ैर मयारी। हीअ जॾहिं तव्हांजे सीडी प्लेयर में वेंदी न, हुनजे लेंस खे ख़राबु कंदी। सस्ती त आहे पर तव्हांजे लाइ नुक़सानदेह आहे। हीअ अच्छी सीडी आहे, इहा मयारी आहे, तव्हांजे सीडी प्लेयर खे बि ख़राबु न कंदी ऐं तव्हांजे अखियुनि खे बि ख़राबु न कंदी। हे साई आहे, इन जी जेके अंदरों शुआऊं निकिरंदियूं, थी सघे थो तव्हांजे अखियुनि जे लेंस खे बि ख़राबु करे। हीअ अच्छी सीडी KTN, कशिश ऐं किंग वीडियो जी आहे। इन खे ख़रीद कयो। या मुंहिंजी तव्हांखे अपील आहे, मूंसां साथ ॾियो ऐं मदद कयो त जीअं असांजो कारोबार बि वधे ऐं हीअ जेके नकली माण्हू ग़ैर क़ानूनी कमु कनि था, इन्हनि जी कुझु रोक थी वञे। जेकॾहिं मूंखे पंहिंजो सम्झो था त मुंहिंजी अपील तव्हां ज़रूरु कंदो, हुनखे क़बूल बि कंदो। सदाईं गॾु, सिंध सलामत, साथ सलामत। ख़ुदा हाफ़िज़। मां तो जणन वडेरन के गहाई नया विजन पर असां जे ज़िद दे ॾिस खंबे हिते खणी अचेस। मां हथियार ते हिननि हथनि मां फिटी कया आहिनि, पर हलाइण न विसारियो अथनि। मां सूबेदार बिशनू बिश्वनाथ के साथ ॿियो कोई बि मूंखे कमु न ईंदो। मां पंहिंजे भाउ जो तॾो ई नाहे कयो। अम्मा सोचे छा थी हाणे स्पष्ट करेस पूरो। समाज सिक्के से खाने लगा, सिक्के से सफाई खुशियों कयो, गायो, बजायो। मां तुझा दुख भी मिटा, मां दसा दुख भयो तू मुखा मोह न मटा। अल्लाह सही बचायो न त बन्या हमरी, हे मौला सही बचायो न त बन्या हमरी। कैसी गोली खैर असां अहिड़ो हशर कंदासीं, ही दुनिया वारा आङरियूं वात में ॾेई इबरत हासिल कंदा। मां चोदी जेके कपड़ा मुंहिंजा छोकरनि जे नाम आहिनि उन सिबिया अथई त ॾे। अब्बा कपड़ा त सिबिया अथनि बराबरि, पर इहो पेसड़ा आंदा अथई। नमासी अम्मा चयो त शाम बाबो अचे पैसा ॾेई वेंदासीं। अब्बा खैरां जेतिरा ॾे ख़ैर हुजे, जेको थो अचे पियो सो ओधर ते कपड़ा खयूं हलियो थो वञे पियो। बाक़ी हाणे असां नांग त कोन आहियूं पुट, असांखे बि त पेसड़ो घुर्जे न। कहिड़ो भला मिटीअ ते गुज़ारो कंदासीं, मिटी खाईंदासीं छा? खैरा मुर्तजा के कपड़ा दे, हुनजो पीउ मिठड़ो माण्हू आहे। ईंदो त मुर्तजा तोखे घर वेठे पैसा ॾेई वेंदो। खैरां जेतिरा ॾे ख़ैर हुजे, तूं जेसी ताईं विच में न ॻाल्हाए न त फाटी मरे फाटी। हिन जो पीउ कमाए ईंदो, छोकिरो खणी अचे नोट तरीअ ते रखंदो, सो असां बि गुज़ारो कंदासीं। खैरां जेतिरा ॾे ख़ैर हुजे, कंहिंखे चइजे। अम्मा मुर्तजा के कपड़ा दे, जेकर हिन नाणे ॾिना न मां वठी ईंदीसां। मुर्तजा जी मां मुंहिंजी सहेली आहे, उम्मीद करे मोकिलियो अथसि। अम्मा सोही, जे तूं चवे थी पई न त वञ खणी हाणे छोकिरे खे कपड़ा ॾे,
पैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। इहो बि ॾिसूं था ॾींहं त कॾहिं था मिलनि पिया पैसा। उहो त हाणे पाण खे थिए न लक्षण त माण्हू महिनत थो करे त माण्हू 4 पैसा हुनखे ॾे। न लभंदो छोकिरो, तुंहिंजे 150 लाइ भॼी वेंदो। अलाह अलाह कर, छो अचे अच्छे मथे में ख्वार थी आए। उहा कर जो सुभाणे को कपिड़ा खणी अचई। न अचनि मां कहो मेड़ खणी थी वञान पई त मूंखे कपिड़ा सिबण जे लाइ ॾियो। न अचनि त न अचनि, मूंखे बि कान कान्हे का। रोज़ ॾियण वारो रब आहे। मां कोन थी कंहिंखे इलाज कयां पई, नूर थी विञायां, पंहिंजो नूर थी विञायां पई। अंधी थी वई आहियां पोरियो करे करे। 4 पैसा बि न मिलनि त फ़ाइदो कहिड़ो। अचे मुर्तज़ा वठी कपिड़ा थी। अबा पैसनि जी पारत हुजे। हाँ हाँ भाभी। पुट हाणे तो जवान थी वियो आहीं। अधी खैरां खे चवां त सोणीअ जो वियांह ॾे। बाबा फुफी सोणी जो वियांह कोन ॾींदी। ॾींदी ज़रूर ॾींदी, मूंखे अधी ते पक आहे। हू मूंखे कॾहिं बि न मोटाईंदी। बाबा वो हाणे ई वञ न, फुफी जा वियांह जी तारीख़ वठी अच न। पुट अॻे तो तोखे शादी यादि न हुई, हाणे ॾाढी तकड़ लॻी अथई। बाबा अञा तकड़ न कयां, सोणी भी जवान आहे, मां भी जवान आहियां। पुट तू 2 ॾींहं सबर कर, तुंहिंजी शादी जो बंदोबस्त मां कयां थो। वाह मुंहिंजा मौला वाह, अहिड़ा हसीन चेहरा बि पंहिंजे हथनि सां वेही ठाहिया अथई। छो वॾेरा हैदर खान, अॻ में का छोकिरी न ॾिठी अथई छा? ॾिठियूं त हज़ारे छोकिरियूं आहिनि, पर तो जहिड़ी छोकिरीअ जो चंड जहिड़ो चेहरो अॼु पहिरियों भेरो पियो ॾिसां। वॾेरा तुंहिंजी हिते दाल न ॻरंदी, मां तो जहिड़नि वॾेरनि खे गाह ई न विझंदी। अहिड़ो त गाह विझंदी जो तो कोई वॾेरे हैदर खान खे न जेका बि शइ पसंदि ईंदी आहे उनखे हासिल ज़रूर कंदो आहे। ॿिलीअ खे खाब में छिछड़ा, वॾेरा इहे खाब ॾिसण छॾे ॾे। इहो त वक़्तु ई ॿुधाईंदो त ही ख्वाब आहे या हक़ीक़त। वॾेरा उन वक़्त जो इंतज़ार कर, फिलहाल मूंखे रस्तो ॾे त मां वञा। हाणे त तोखे वञण ॾियां थो, पर न जॾहिं मुंहिंजी ॿाहुनि में आईं त तोखे वञण कोन ॾींदुसि। वॾेरा जॾहिं वो वक़्तु आहे न त ॾिठो वेंदो, फिलहाल तूं हितां हल। भतार ही छोरी तव्हांखे बाबा न वाह जो ॿुधायो हो बि होरिया बाबा। कमदार हिन छोकिरीअ खे न, पर असांजे ज़िद ॾे ॾिस। हाणे जेको हैदर खान कंदो न इहो तूं वेही ॾिस। ठीकु आहे बाबा साईं, हाणे हलो हलो त हलूं, त को ॾिसी न वठे होरिया ॿियो बाबा।
न्याज़ मोला करे तू ऐं मां सॼी उमिरि कठा हुजूं, हिक ॿिए खां हिकु मिंट बि जुदा न थियूं। चरी हाणे त पंहिंजी शादी थी वई आहे, पोइ हिक ॿिए खां कीअं जुदा थींदासीं? न्याज़ ज़ालिम माण्हू ॾींहं जा कॾहिं बि ॿिनि प्यार कंदड़ माण्हुनि खे ख़ुशि न आहिनि ॾिसी सघंदा। ज़ालिमनि जी त आदत हूंदी आहे जोड़ा तोड़ण। ख़ुदा करे असां ॿई ईअं हमेशह खिलंदा रहूं, असांखे कंहिंजी बि नज़र न लॻे। सुणी हाणे तोखे ऐं मूंखे कंहिंजी नज़र ई न लॻंदी। वॾो को न्याज़ शरारती। मुखे प्यार दे डोन कुर्बू कर, डोन मुखे प्यार दे डोन कुर्बू कर, माफी न पवा करियो तुझी ज़ालिमुआ नज़र। डोन मुखे प्यार दे डोन कुर्बू कर, डोन मुखे प्यार दे डोन कुर्बू कर। तू गुलाब लाजवाब बेहिजाब महताब। लाजवाब बेहिजाब। लाजवाब बेहिजाब महताब।
हैदर खान, अज तू एडो मायूस छो आ? खैर त है न? गाल छा है? बस अदा एड़ी त का भी गाल कोने। न न का गाल जा तू मुखां लिकाइण तो चाहीं। हो भोतार बाबा न, अरे भोतार नंढो ता की गाल कीअं ॿुधाईंदो? सोबे होरिया होरिया बाबा। ॿुधाए कमदार, तू ही खणी ॿुधाए। ओ बाबा साईं, गाल असुल में इहा आहे त नंढे भोतार खे इश्क थी वियो आहे, सोबे होरिया होरिया। चइबो त अबे हैदर खान के इश्क थियो आ, पर ख़बर तो पए थियो कैसा दस? भोतार इहा खैरा वारी दी सुहिणी जेके नंढो भोतार दिल ॾेई वेठो आहे, सोबे होरिया होरिया बाबा। बस हैदर खान गाल भी एतरी ऐं मुखां तो लिकाई। अदा वॾा तोखे ॿुधाइण त चाहियां पियो पर ॿुधाए कोन पियो सघां। हाणे त मूंखे ख़बर पइजी वई न। हाणे तूं हुकुम कर, हुकुम कर त या खैरा वारी छोरी सोणी तोखे हिते ई पेश करे ॾियां। ना दा, सोणी हिते न, सोणीअ सां मुंहिंजी शादी करायो। सोणीअ खे मां पंहिंजी कुंवार बणाए पंहिंजे घर वठी ईंदुसि। जे इहा ॻाल्हि आहे त पोइ हाणे ई मां खैरा खे हिते थो घुरायां ऐं तुंहिंजे लाइ सोणीअ जे संग जी थो कयांसि घुर। ऐं तुंहिंजी शादी सोनी सां था कर। अदा जेकॾहिं ईअं थिए त ॿियो मूंखे छा घुरिजे? कमदार, तूं हाणे जो हाणे वञ ऐं माई खैरा खे वठी आ। चवेसि त भोतार तोखे यादि कयो आहे। इहो थोड़ा भोतार हाणे वेठी थो अचां, सोबे होरिया होरिया बाबा। चंगा ये जो वक्त ही कौन ही को ॾिठी न अम्मा, छोकिरो अञा ताईं पैसा न ॾेई वियो। ऑडर करण जो त को टाइम ई न रहियो आहे। इहे ई त पिटण पिटियां पई। अम्मा मुर्तज़ा पैसा न ॾेई विया। बाबा मानी खाई वठे त मां थां रखी हुन मां खां पैसा वठी थी अचां, तोखे आणे थी ॾियां। हा मां हाणे पिया भेरा वञूं। आ वठ मासी केड़ा पैसा। पैसनि खां सवाइ त लटा ई न पी ॾे। असां तुंहिंजा पैसा खाई वञूं? हा बा, अलाह तोखे ईमान ॾिनो जो पैसा आणे ॾिनई। बाक़ी घणियूं ज़ाइफूं त ईद वारनि कपड़नि सिबण जा पैसा बि कोन ॾेई वयूं आहिनि। मासी केड़ा 5 आङुरियूं बराबरि न हूंदियूं। मां त तोखे पैसा ॾिना, ॿियनि खे वठी ॾेखार त ख़बर पए न। अबा ॾिनो बि त हाणे 100 रुपयो अथई न, मुंहिंजो 150 रुपयो पियो थिए तव्हां ॾे। वञा थी, मां पाण ई थी वञा पई। ॾिस त उन्हनि खां कीअं थी वठां। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। हाणे हे बि त मूंखे मेहणा ॾे। हाणे हलो हलो अबा, खैरा जे सिर ॾे खैर हुजे। माणस त माणस वरी जे पाए पुट ॼणियूं अथई। हाँ अमा ये वठा अंदर रखी अच। हा गुलाम कादिर, ओ गुलाम कादिर, अरे बुद्धि न सोचा अरे निकरिया सोबे होरिया होरिया। अचां कमदार अचां थो। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। अलाए कहिड़ो तो कमदार जो तुंहिंजे लाइ हिया फाटे जो दर ते बीठो तो बाकारे। मूंखे कहिड़ी ख़बर त मूं लाइ कहिड़ो हिया फाटो तो? वञा त ख़बर पए न। वञो वञो घुम फिर, उहो बि उथंदे वेंदे त ख़बर पवंदी न। खाई खाई रुगो कूहूं थी पियो आहे। वञा तो हिया न फाटई। अम्मा बाबे कहिड़ो ॾोकियो आहे, छो थी चवेंसि? बाबे खां सवाइ असांखे कहिड़ो सहारो आहे? कोन थी चवां पई पिणे कुंडर खे। हा खैरा जे सिर ॾे खैर हुजे, अचे पिणे सहारो थियो आहे। लोड़े लोड़े हिन महिल ताईं बेक निकिरी वई आहे, अखियुनि खां अंधी थी वई आहे। सहारो वरी पिणसिया। कमदार खैर त आहे, दर ते बीहूं रड़ू थो करे।
अरे हाँ सब खैरा आयो मस्त भोतार शाहबाज खान चयो तो मासी खैरा के चयो तो जल्दी मुका थी वने सो बे हो रहा पर खैरा में भोतार जो केड़ो कम आ? अरे गुलाम कादिर सभा को चट्टा भला मुखे केड़ी खबर तो भोतार जो में केड़ो कम आ उते जने पहुंचंदी ना तो भोतार पाणे बुधाई तुस हाणे मां हलाए तो खैरा के तकड़ में मोकल जाए सो बे हो रहा समझियो है ना। हाँ कमदार तू हल खैरा पाण पहुंची वेंदी। पुट नियाज़ मां दी खैरा खां तुंहिंजी शादी जी तारीख़ तो वठी अचां। बाबा भली वञो पर तारीख़ वठी पोइ मोटिजो। हाँ पुट मां तारीख़ वठी पोइ ई मोटंदसि तूं घर में वेह। ठीक है बाबा तव्हां वञो मां घर में वेठो आहियां। कमदार खैरा अञा ताईं कोन आई आहे तो मुंहिंजो नियापो ॾिनोसि। यो भोतार बाबा मां तो गुलाम कादिर के न्यापो दई आयो बोला है छो खैरा इन मल देर कई बाबा। अदा शहबाज खान लगे थो त खैरा कोन ईंदी असांखे उन ॾे हलणो पवंदो। हैदर खान खैरा कीअं न ईंदी? असां ॻोठ जा वॾेरा आहियूं। अॼु ताईं को बि असांजे नियापे ते कोन आयो आहे। ज़रूर ईंदी जे खैरा न आई न त पोइ मां खैरा खे हिन ॻोठ मां लॾाए छॾींदुसि। इहो मुंहिंजो तो फ़वाइदो आहे। यो भोतार साईं हो ॾिसो खैरा अची वई थो बाबा सो बि हो रहा भोतार खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे मां अची वई आहियां हुकुम कयो। भाई खैरा तूं पहिरियां कुर्सीअ ते वेह। हे बीठे जूं ॻाल्हियूं कोन्हनि के तॾहिं दिमाग़ सां ॻाल्हाईंदासीं। ऐं ॿियो त मां तोखे हुकुम ॾियां हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु कंदुसि तूं वेह। भोतार साईं मां हिते ठीकु आहियां तव्हां रुगो हुकुम कयो। वेह त सही हे बीठे जूं ॻाल्हियूं कोन्हनि वेही करे थधे दिमाग़ सां ॻाल्हियूं कंदासीं। वेह। महिरबानी भोतार हाणे मां वेठी आहियां हुकुम कयो। भाई खैरा मां तोखे पहिरियों बि चई चुको आहियां त मां तोखे हुकुम न पर हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि जेको तोखे हर हाल में पूरो करणो आहे। उहो कहिड़ो अर्ज़ु आहे भोतार जेको मूंखे ज़रूर पूरो करणो पवंदो? खैर मां चाहियां थो त तूं पंहिंजी धीअ सोणीअ जो संग मुंहिंजे भाउ हैदर खान खे ॾे त ॾाढो सुठो थींदो। न भोतार मुंहिंजी धीउ सोणी मंगियल आहे मुंहिंजे भाइटीअ खे ॾिनल आहे हाणे ईअं हरगिज़ न थी सघे। खैरा ॻाल्हि खे सम्झण जी कर। कहिड़ो रिश्तो तो वॾे ऐं हिकिड़े आला घराणे में कयो आहे कयो बि कंहिं ग़रीब जे करे न अथई ऐं ग़रीब ॿिनि टकनि जो मोहताज हूंदो आहे। मां तोखे पैसा थो ॾियां जेके वणनी पैसा ॾेई इन संग खां इनकार कर। भोतार हिकिड़ो अर्ज़ु मुंहिंजो बि ॿुध। सब सदियूं गुज़रियूं आहिनि सब पीढ़ियूं गुज़रियूं आहिनि को बि मिसकीन माण्हू तव्हां वटि लड़ी न आयो आहे त तव्हांजे हावेलनि में जेको वहे वापरे थो जेका सूंह आहे सोभ आहे ज़रड़ी असांखे बि ॾियो त असां मिसकीननि जा मन बि उजरा थी पवनि। ईअं न थियो आहे। हमेशह तव्हां असां ग़रीबनि खे घुराए दर ते बेइज़्ज़तो कयो आहे। खैरा घणो ॻाल्हाए वई आहे अॼु ताईं कंहिंखे बि ताक़त न थी आहे जो शहबाज़ खान जे साम्हूं ईअं ॻाल्हाए। मां घणो तोखे बर्दाश्त कयो आहे। झको थी भोतार खैरा सां मुखातिब आहे। असां
ग़रीबन वननि ऐं ॿनिनि ते सिर ॾिना आहिनि। खैरा तूं असां खां रिश्ते जो इनकार करे सुठो न कयो आहे, मथां पोइ पछताइणो पवई। कोन पछताईंदसि भोतार कोन। हूअं बि असां मिस्कीन वननि ऐं ॿनिनि ते सिर ॾींदा आहियूं। जेको थियो सो ॾिठो वेंदो। हा शायद तो के हैदर खान जे ज़िद जी ख़बर ना आहे। हैदर खान के जेका शे पसंद इंदी आहे उनके हासिल जरूर कंदो आहे। हैदर खान तू घबराए ना। खैरा जे धी जी शादी जेकॾहिं थी थी त सिर्फ़ तो सां थी, ॿिए कंहिं सां बि न थींदी। इहो मुंहिंजो तोसां वचन आहे। इहो भोतार इहो ईअं ई कजो त जीअं ख़बर पवे खैरा खे त भोतार शहबाज खान जी ताक़त छा आहे बाबा। सो बि होरिया होरिया कमदार लॻे थो त खैरा अञा बि नांग वांगुरु पंहिंजे अंतर में ज़हर खे पाले रखियो आहे। हाणे इन नांग जी मुंडी चिथड़ी पवंदी। अदा गुलाम कादिर अदी खैरा ॾाढी देर कई आहे, वञ भला तूं वठी अचेसि। अदा मुराद तू परेशान न थी, खैरा इजो आई। अदा गुलाम कादिर मां परेशान नथो थिया। जेकॾहिं अदी खैरा अची वञे हा न त मां हुन खां शादी जी तारीख़ वठी वञा। अदा हाणे देर न आहे, हू अचण वारी आहे। मामा होड़िस अम्मा अची वई। अलाह मुंहिंजी अदी खे आंदो। अदी भला मां खे ॿुधाए त सही, ख़ैर त आहे? परेशान पई लॻी। ना दा खैर वरी कहिड़ो आहे? अदा हिन भागे शहबाज खान वॾेरे घुरायो। मूंखे चई त पंहिंजे धीउ सोनीअ जो संग मुंहिंजे भाउ हैदर खान खे ॾे। मां बि सफ़ा टुप जवाब ॾिनोमांसि, इनकार करे आईमांसि। वॾेरे शहबाज खान जी इहा मजाल जो असांजे मंगल संग थो चुकाए। मां वॾेरे शहबाज खान खे ॾिसी रहंदुसि। अदा मुराद थधो थी। वॾेरे शहबाज खान चयो खैरा संग ॾेई त कोन आई न। अदा हाणे पंहिंजी अमानत मूंखां वेड़े वठ। अदी मां बि तिन लाइ आयो हुअसि जो अदीअ खां शादीअ जी तारीख़ वठी अचां। तारीख़ छाजी अदा? वञी तूं तयारी कर, जंहिं महिल वणई तंहिं महिल ॿ भाइर वठी अचे, लामा ॾेई वठी वञ। पोइ अदी मां हाणे हलां थो, पोइ हाणे मोकिलाणी न आहे। आसरो अल्लाह जो अदा, आसरो अल्लाह जो। भली हल। इते क्या खुद मिठा नौ पाकिस्तान ठाहियूं अथसि। न मरण में न जीअण, हिन हचा में बि खाधा। हाणे त निभागी खैरा बि संग खां जवाब ॾेई छॾियो। पोइ सोणीअ सां शादी मुंहिंजी कीअं थींदी? सोणीअ खां सवाइ मां नथो रही सघां। हैदर खान तूं बेचैन न थी। सोणी तुंहिंजी आहे ऐं तुंहिंजी रहंदी। सोणी जी शादी तो साईं थींदी, तो साईं थींदी। ॿुधाए बाबा, तव्हांजे लाइ हिकिड़ी बुरी ख़बर आहे बाबा। अड़े कमदार वरी कहिड़ी मनहूस ख़बर आंदी अथई, जल्दी ॿुधाए। ॿुधाए साईं, मुराद खैरा जी धीअ खे सुभाणे वनवाह में विहारणु थो वञे बाबा। न कमदार न, इहो नथो थी सघे। सोणी मुंहिंजी आहे ऐं मुंहिंजी थी रहंदी। हैदर खान तूं घबराए न। जे मुराद सोणीअ खे वनवाह में विहारियो त छा थी पियो?
शादी जी रात सोनी के मुराद ना पर असा वठी दासी असा अदा शहबाज खान इहो वरी कीअं असा शादी जी रात सिक्कू धाड़ेल जे हथों सोनी के अगवा कराईंदासीं सिक्कू सोनी के अगवा करे हिते खणी ईंदो हुन सां शादी थींदी पोइ अदा देर छा जी तव्हां हाणे ई सिकुअ खे फोन कयो ऐं चओसि त अचे हा कमदार मां सिक्कू खे हाणे ई फोन थो कयां हू पंहिंजी तयारी करे छॾे बाक़ी सूबेदार त हिते अची वेंदो पाणी हलो भूतार कीअं मूं मिसकीन सिकंदर खे यादि कयो अथव हुकुम कयो सिकुतो में हिकु कमु पियो आहे जेको तोखे हर हाल में करणो आहे भूतार तव्हां हुकुम कयो तव्हांजो हुकुम सिकंदर जी अखियुनि ते छो त सिकंदर पंहिंजो मुक़दर पाण ठाहींदो आहे पाण भूतार ईअं सम्झ त तुंहिंजो कमु थी वियो तुंहिंजो कमु छो त सिकंदर पंहिंजो मुक़दर पाण ठाहींदो आहे पाण सिक्कू शहबाज खान जूं तो में इहे ई उमेदूं चङो ख़ुदा हाफ़िज़ माशाअल्लाह भूतार सदाई गॾु हली बाबा यादि करे सॼे ॻोठ खे सॾु ॾेई आया न हा पुट सभ खे सॾु ॾेई आयो आहियां ऐं चई आयो आहियां त सुभाणे हलंदासीं बाबा राधे खे ॿुधायो आहे मां हा भा राधे खे चई आयो आहियां ऐं सीधो सामान वठी ऐं गुलाम कादर खे ॾेई आयो आहियां बाबा चङो कई सॼी परेशानी लाहे आई हू तयारु करे रखंदो असांखे सिर्फ़ु हितां हलणो आहे हाणे सिर्फ़ु हितां असांखे हलणो आहे बाबा हाणे उहो ॾींहुं परे न आहे जो मूंखे परणाए घर वठी ईंदी पुट ॾुखिया ॾींहं थोरा आहिनि से बि गुज़री विया न कमदार सूबेदार बिश्नी अलाए छो न आयो सुबुह फोन कयमांसि चई त जल्दी ईंदुसि हुतां अॻिते पर अलाए छो देरि कई अथसि बाबा साईं तव्हांखे त ख़बर आहे हुनजो नालो आहे सूबेदार बिश्नी उहो हूंदो कि वाट वारे जो खीसो कदे सूबे न वञे बाबा वाकई कमदार तो ही सुञातो आहे सूबेदार खे खीसे कदरण में देर तो लगदी ना यो बाबा अचियो बाबा सूबेदार वालेकुम सलाम सूबेदार घर खबर खुश ही भोतारा गलतीअ जी माफ़ी थोरो अचण में देर थी वई भोतारा तव्हांखे त ख़बर आहे मुंहिंजो नालो सूबेदार बिश्नी आहे जेसीं ताईं बिश्नाप न कयां तेसीं ताईं मज़ो ई न अचे सूबेदार बिश्नी लगे तो त कंहिंजो खीसो दग सां ई कटियूं आयो आहे हा भोतारा हा मिली को राह में मुर्गो मिड़ई ख़र्च पाणी कढियोमांसि कैंची हणी छो त मां आहियां सूबेदार बिश्नी बिश्नाप को सां ॿियो को बि मूंखे कमु न आहे ईंदो हाणे तव्हां हुकुम कयो छा था चवणु चाहियो सूबेदार बिश्नी तोखे इन करे घुरायमि त सुभाणे खैरा जी धीअ जी शादी आहे ऐं मां तो चाहियां त सुभाणे तूं पंहिंजी ड्यूटीअ ते न हुज बल्कि तूं पाण सां गॾु पंहिंजी पूरी टीम खे बि मोकल ॾेई छॾ तोखे जेतिरा पैसा खपनि मां ॾींदुसि मां भोतारा जेको वणियो 2-3 लख ॾेई छॾिजो छो त मां आहियां सूबेदार बिश्नी बिश्नाप को सवा मूंखे ॿियो को बि कमु न ईंदो पोइ बि सूबेदार तूं पंहिंजी ज़बान सां जेकी चवंदे तोखे उहो मिलंदो भोतारा घटि में घटि 3 लख त ॾियो छो त मां पंहिंजी सॼी टीम खे विराए ॾींदुमि ऐं कुझु मां पाण बि त खावां बस सूबेदार बिश्नी बस
रुगो 3 लख मूं त तोखे चयो न त तोखे जेतिरा खपनि उहे मिली वेंदा। बस बोतारा बस, मूंखे सिर्फ़ु 3 लख खपनि। कमदार वञ वञी मुंशीअ खां 3 लख वठी सूबेदार बिश्नी खे ॾेई छॾ। बाबा न साईं, मां वठी थो ॾियांसि मुंशीअ खां 2-3 लख रोक सभु गणे गणे बाबा न साईं सभु होरिया होरिया। चङो बोतारा, मूंखे त इज़त मां हाणे हलां थो। चलो सूबेदार साहब। कमदार सूबेदार खे अमानत ॾे। जो बोतार हाणे वरी मुंशीअ खां पैसा वठी थो ॾियां, सूबेदार गणे गणे थकिजी पवंदो। हलो बाबा साईं सभु होरिया होरिया, हलो हलो। सरदार सुभाणे खैरा जी धीअ जी शादी आहे, असांखे होशियार थी हलणो पवंदो। सरदार खैरा अॻे बि धाड़े रही चुकी आहे, हाणे शराफ़ जी ज़िंदगी गुज़ारे थी। खैरा जी धीअ खे खणंदा ऐं खैरा ॾिसंदे रहिजी वेंदी ऐं जेको बि मुंहिंजे साम्हूं ईंदो कुते जी मौत मरींदो, कुते जी मौत। चओ त सिकंदर पंहिंजो मुक़दर पाण ठाहींदो आहे, पाण। सरदार क़िस्मत हर भेरे तव्हांजो साथ ॾिनो आहे ऐं हिन भेरे बि होशियार थी हलणो आहे। ईअं न थिए जो खैरा जी धीअ खां अॻ में पंहिंजा माण्हू न माराया अचूं। दादू जेकॾहिं खैरा धाड़ियल आहे त मां बि सिकंदर धाड़ियल आहियां, सिकंदर। जेकॾहिं खैरा खणी कई न सरेआम उनजी छोरीअ खे खणी तुम सरेआम। चओ त सिकंदर पंहिंजो मुक़दर पाण ठाहींदो आहे, पाण। सरदार जेको ते ॾिठो वेंदो, पर हाणे खैरा खे टांडा ॾियणा आहिनि, टांडा। सरदार हुन असांजा अॻे बि कई मुड़ुस मारिया। खैरा खे टांडा त छा, पर खैरा खे उहा बाहि ॾिठुम, उहा बाहि जंहिंमें सड़ी खाक थी वेंदी, खाक। चओ त सिकंदर पंहिंजो मुक़दर पाण ठाहींदो आहे, पाण। जियो सरदार जियो, इहो चई असांजी दिलि ख़ुशि करे छॾी। प्रभु कीअं न तुंहिंजी दिलि ख़ुशि थी थी। चओ त असांजे दुश्मन खैरा जी बर्बादीअ जी ॻाल्हि थी हले, बर्बादीअ जी। जेके हीअ
ढोल शरनायूं ॿुधे थो न, ये संत तुंहिंजे लाइ वॼण तुंहिंजे लाइ। ॼाण सिकू धाड़ेल खैरा खे टांडा ॾेई इन सोणीअ खे हिते पेश कंदो, हिते। वॾा मूंखे बि उन घड़ीअ जो बेचैनीअ सां इंतज़ार आहे। अहिड़े टाइम सिकू अचे थो ऐं लाल पार थो आहे। बाबा जल्द तव्हांजे इंतज़ार जी घड़ी ख़तम थी वेंदी बाबा, तो बि होरिया होरिया। कमदार चवंदा आहिनि त इंतज़ार जो मेवो ॾाढो मिठो। हाणे हैदर खान जी मर्ज़ी आहे त उहो मेवो हद खाए या ऐसा था तुझे प्यार ले आया से दीदार ले तू जी दिसी बेरुखी तेरा वया से मायूस थी तो मैं उम्मीद इहे कान हूँ असा के दिसी थी हाणे कर पड़ता तेरा दुख दिंदा कदे सोचो भी न हो आखिर तुझे में वे हया मरी वया असा था तुझे प्यार ले खिरा तो चाचियों ने मुझे दावत नहीं बल्कि मैं पार आ गया पार जो तो सिकंदर पांचों मुकद्दर पार टाइंगो है पार तो खे भी सुञाणा थी पई सिकू ऐं उन्हनि खे भी सुञाणाई थी जिन बछ ॾेई तोखे हिते मोकिलियो आहे। तू यादि रखजांइ मां खैरा आहियां खैरा। मां हथियार त हिननि हथनि मां फिटी कया आहिनि पर हलाइण न विसारियो अथनि। खिरा मौज सामे भी मुखे थी धमकी ने सुठो इन में थई तो पाजी चोरिया जब तुम मुझे हथों दे न तो सभी गल के ऐं तुझे घोट के मारी तुम चो जो तो सिकंदर कोचो मुकद्दर कोन ठाईंदो आहे खबरदार सिकू मेहंदी मुझे पुत्र जी शादी जी मेहंदी मां चुमरियूं पाईंदो
माझ्या पुटीची शादी आहे. इथे माझ्या पुत्रीची शादी आहे. तू भी जमरी पा तो भी जमरी पा माझ्या पुत्रीची शादी आहे. तू निंद्र मग पाण जीवन केलं जावं. बापा बड़े शाबाश खान, હું સોચો ही કોણ हुयो जो तव्हां हिकु छोकिरीअ करे एतिरा खून कराईंदव. सूबेदार बिश्नी गॾु खूननि जी पचर तूं पंहिंजे पेट जे सूर जी ॻाल्हि कर. बड़े शाबाश खान, तोखे त ख़बर आहे मुंहिंजो नालो सूबेदार बिश्नी आहे. जेसी ताईं ॿियनि जा खीसा ख़ाली करे पंहिंजा खीसा न भरींदो तेसी ताईं मूंखे मज़ो न ईंदो. सूबेदार वॾा तुंहिंजे खिसे खे असां ई गरम था कयूं बस न. वॾेरा हैदर खान, तेसी ताईं मुंहिंजी जेब न भरबी तेसी ताईं मूंखे मज़ो न ईंदो. वॾे रगो मुंहिंजी जेब भरजे पोइ तूं ॾिस खैरा जे ॼाणनि जा लाश पानी में लुढ़ंदे ॾिसंदे. वॾेरा मथे ॼाणाईंदुमि त गोहर आयो खैरा ॼन कमु कर हलियो वियो. वाह सूबेदार बिश्नी वाह, तुंहिंजे दिमाग़ खे त दाब ॾियणो पवंदो. खैरा जी ॼन जा लाश लोढ़ी ऐं हुनजो केस वरी मुंहिंजे दुश्मन ते मड़. मां तोखे मालामाल करे छॾियां. उतार बाबा न सूबेदार साहब त तव्हांजे वॾे कम जो मर्द त तव्हांजा केस बि तव्हांजे दुश्मननि ते मरे छॾी. बाबा कमदार वञी न त सूबेदार बिश्नी असांजे कम जो माण्हू आहे. निकरिया शाबाश खान बाहर निकरिया. अॼु तुंहिंजो मौत तुंहिंजे साम्हूं अथई. निकरी अच. अरे वठो ॾिसो सदा जल्दी कर एम्बुलेंस बाबा बाकी बाबा कमदार एडी हड़ियो तो करे लगो तो एकड़ो छुरो थे तो बंदूक जो तोप तो कोन लगी थई. तोप लगी बा तोप लगा मुखे इन साले मुखे चिता डमडमालो का सेवा अब हलो क्रॉस करे बा. सुबेदार क्या खबर खैरा जी? बोतारा मेरा हाथ में निकली हुई. अफसोस है केरा हाथ में निकली वई. अकेली खेरा था हेडन मर्दन को निकली वई. राना दा तारी मर्दान की ते. बोतारा
अॼु खैरा हथ न आई त छा थी पियो जेकॾहिं हुनखे गिरफ़्तार न कयो मूं त मुंहिंजो नालो बि सूबेदार पिछड़ी न आहे त पोइ हिते छो बीठो आहे वञ न वञ गिरफ़्तार करेसि मां इहा हाणे असांखे न छॾींदी आहे मां न छॾींदी कि मूंखे बाह में हूंदी अॻिते असांखे सीनर में गोली हणंदी आहे मां बसि कर इन्हनि में गोली हणंदी एतिरी मुड़ुस माण्हू आहे कया थो न हैरान जो बि बिलो मुझे यार जी शादीअ में वेंदड़ मुझे यार खे वञी पैगाम ॾिजो जो सिर छोड़ो मुझे मारे विधो मुझे यार खे वञी पैगाम ॾिजो हेलो हा शहबाज खान वरी कीअं यादि कयो अथई वरी जो मुक़दर बर्बाद करणो आहे हुकुम कर देखो अॼु हैरान मूंखे मारण जे लाइ मुंहिंजे बंगले ते हमलो कयो अॼु बॉडीगार्ड में मारिया अथई कमदार खे बि ज़ख़्मी कयो पाण वरी उहे वांगुरु भॼी वञी लिकी आहे ॿेले में बोतार हेरा तुंहिंजी दुश्मन न बल्कि मुंहिंजी दुश्मन बि आहे जेकॾहिं खेड़ा ॿेले में आई आहे त अली गौहर सां ज़रूर मिलंदी ज़रूर ऐं मां ॿिन्हिनि खे ॻोल्हे ॻोल्हे मारींदुमि ॻोल्हे छो त सिकंदर पंहिंजो मुक़दर पाण ठाहींदो आहे पाण हाणे तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे हाणे मुंहिंजे कंहिं बि माण्हूअ खे नुक़सान न पहुचाइणु घुरिजे ठीकु आहे बोतार ठीकु आहे तूं बेफ़िकिर रह खेड़ा कंहिंखे बि नुक़सान कोन पुॼाईंदी जेकर नुक़सान पहुचायई त तूं मूं समझजाए छो त सिकंदर पंहिंजो मुक़दर पाण ठाहींदो आहे पाण ठीकु आहे सिकू पर थोरो ख़्याल सां हा चाला भोतार सदाई गॾु खुदा हाफ़िज़ सुहिणी जेकॾहिं न तुंहिंजी माउ तुंहिंजो रिश्तो राज़ पे सांधे आहे त अॼु तोखे ही ॾींहं ॾिसणा कोन पवंदा वॾेरा हैदर खान जेकॾहिं तूं असांखे हे ॾींहं ॾेखारिया आहिनि न बची तूं बि न सघंदे अम्मा अञा ज़िंदा आहे ज़ख़्मी शैणीअ वांगुरु पाण ते वार ज़रूर कंदी फ़िलहाल त तो मुंहिंजे दिलि मथां हज़ारे वार कया आहिनि जेको न तुंहिंजी माउ वार कयो उन ई असां मुंहुं ॾेई वठंदासीं पर तूं अॼु त मुंहिंजी ॿाहुनि में अच परे थी मूंखां मूंखे तुंहिंजी सूरत खां नफ़रत आहे सुहिणी जेकॾहिं न तूं मूंखां नफ़रत थी करे ओतिरी मां तोसां मोहबत थो करियां छो जो मां तुंहिंजे मथां आशिक़ आहियां ओ मूंखे तूं बि मिठो मूंखे तूं बि मिठो तुंहिंजा ॾुख बि मिठा मां त संदुस कयो तूं मूंखां मुंहुं न मटा मां त संदुस कयो तूं मूंखां मुंहुं न मटा मूंखे तूं बि मिठो तुंहिंजा ॾुख बि मिठा मां त संदुस कयो तूं मूंखां मुंहुं न मटा मां त संदुस कयो तूं मूंखां मुंहुं न मटा सिवा मां कुझु न ॾिसां ॿियो कुझु न ॾिसां थो तुंहिंजे सहारे जॻह में जियां थो तोखां सिवा मां कुझु न ॾिसां ॿियो कुझु न ॾिसां थो तुमी साहो वा मुंहिंजो तुमी साहो वा मुंहिंजो बसि ॼाणे थो ख़ुदा मां त संदुस कयो तूं मूंखां मुंहुं न मटा मां त संदुस कयो तूं मूंखां मुंहुं न मटा मूंखे तूं बि मिठो तुंहिंजा ॾुख बि मिठा मां त संदुस कयो तूं मूंखां मुंहुं न मटा मां त संदुस कयो तूं मूंखां मुंहुं न मटा
पदी दे सूर पे सहदुस सूर पे सहदुस मरण खड़ी काई तू जो रहा दुस केड़ा पदी दे सूर पे सहदुस सूर पे सहदुस मुझे लाए सभेई तुझा सूर भी सुठा मत साधुस पयो तू कम हो न मटा मत साधुस पयो तू कम हो न मटा मुखे तू भी मिठो मा तुझा दुख भी मिठा मत साधुस पयो तू कम हो न मटा मत साधुस पयो तू कम हो न मटा फकीर मोहम्मद पागल आया पागल आया तो सफरा की फाथल आया फकीर मोहम्मद पागल आया पागल आया हिन दिल जा गंझल तो साना का रिश्ता मत साधुस पयो तू मुखम हो न मटा मत साधुस पयो तू मुखम हो न मटा मुखे तू भी मिठो मा तुझा दुख भी मिठा मत साधुस पयो तू मुखम हो न मटा मत साधुस पयो तू मुखम हो न मटा वासी खैरा मु तो के पहिरें चयो त ज़मानो वॾो ज़ालिम आहे असांखे सुकून जी ज़िंदगी गुज़ारण कोन ॾींदा पुट गोहर जो उन्हनि मूं सां ज़ुल्म कयो हाणे मां उन्हनि सां उहो कंदसि जो ख़ुदा जे कागज़नि में लिखियलु हूंदो मुंहिंजी धीउ अञा बि हुननि जे क़ैद में आहे गोहर हुननि जे क़ैद में आहे अम्मा तुंहिंजी धीउ खे कुझु बि न थींदो तुंहिंजी धीउ खे अॼु ई आज़ादु था कराए अचूं मासी खे न तुंहिंजी धीउ असांजी भेण आहे असांजो फर्ज़ आहे उनजी इज़त बचाइण उनखे ज़ालिम जे चंबे मां छॾाइण असां भाइरनि जो फर्ज़ आहे को गैरतमंद जवान न चाहींदो त कंहिं मज़लूम ते ज़ुल्म थिए पुट जे तव्हां हुनजा भाइर आहियो त मां हुनजी माउ आहियां तव्हांखे इहा ख़बर आहे त मुंहिंजे सीने में केतिरी बाहि थी ॿरे केतिरी बाहि थी ॿरे मुंहिंजे सीने में मासी जेकॾहिं तुंहिंजे अंदर में बाहि थी ॿरे पई त असांजे सीने में बि ओलांबा था ॿरनि ओलांबा अॼु ई हैदर खान खे मारे तुंहिंजी धीअ खे आज़ादु कराए था अचूं आज़ादु पोइ देरि छो कई अथव असां त तयारु आहियूं रुॻो ई तव्हां हलो त कयूं था वॾेरे खे मौत जे हवाले मौत जे पोइ देरि छो कई अथव हलो ॾेखारियूंसि हैदर खान खे ॾींहं जा तारा कयूंसि कबर भेड़ो त ख़बर पवेसि ख़ैर जेसिर ॾेखार हुजे कयूं था वॾेरे खे मौत जे हवाले अचो अचो त हलूं न्याज पुट घणनि ॾींहंनि खां तूं मानी कोन खाधी अथई अच्छा मानी खा पुट मानी खा पुट खा पुट तूं न खाईंदो मानी कोन खाईंदो पुट
वण पिटण हाणे बंद कर ऐं जल्दी असां शादीअ लाइ तैयार थी। वॾेरा मरंदी मरी वेंदसि पर तोसां शादी कोन कंदसि। तेरी जी तो लाइ त फ़ाइदो आहे फ़ाइदो। जेकर न हैदर खान सां शादी कंदी ही बंगला ही गाॾियूं ही माड़ियूं ही ज़मीनूं सभु कुझु तुंहिंजो थी वेंदो। सो बि होरिया होरिया। तूं त बसि कर वॾेरे जा चमचा। ॿुधाए न मुंद जी होरिया होरिया। तुंहिंजी इज़त थो कयां ऐं तूं वञे थी मथे ते करण। हाणे जो हाणे वञी मुला खे वठी तोखां निकाह थो कयां। मरी त सघां थी हैदर खान पर तोसां शादी न कंदसि। अम्मा खैरा हणेस गोश्त तो तड़पी तड़पी मरे। खबर पस तो पराया मानू किए मारबान। हाँ पुट इहे थी कयास हिन जो हशर अहिड़ो ई कंदस मरण जे लाइ तैयार थी मरण जे लाइ। न खैरा न मूंखे न मार मूंखे माफ़ कर खैरा मूंखे माफ़ कर। तोखे माफ़ कयां तोखे ही हथियार ॾिस मुंहिंजे हथनि में। ॿीहर हथियार खणण ते तव्हां मूंखे आमादा तव्हां ही हथियार मूंखे ॿीहर हथनि में ॾिना आहिनि। हाणे माफ़ी न घुर। मासी देर न कर ठोकियांस बरस्टो न तो मां तो ठोकियांस। तैती गोली अम्मा बस अम्मा। मासी रोण जो वक्त ना है पुलिस न अची वने। अचो तो हलो। अचो अचो पुट बाहर अचो हलो। जुल्म थियो बाबा साईं जुल्म थियो कर थियो। क्यों आखिर साहब उठा छो बाबा साईं केड़ा भूतार हैदर खान के मारे में तो ए पंजी धीअ के आजाद करायो बाबा आजाद करायो। ना ना न कंदर जो तो कूड़ा ना जो तो कूड़ा। अरे निभागा तू किए बचे निते बाबा साईं मां गोलिन जे मुंह में पाण के बचाए चले किए जी पोतो है बाबा साईं। बे खड़ी बे
हैदर खान, हैदर खान, हैदर खान। हैदर खान, ये छा थी हो? मां तुझे ला छा छा न कयो? हैदर खान ना, तू मुखा ये रुसी न तो सके। न हैदर खान ना, तू न तो मरी सके, न तो मरी सके। मुखे कसमा तुझे खून जो, इसता ही तुझे खून जो बदलो। और खैरा खाने वठंदुस, इसता ही ये धरती तामो कर छंदुस, तामो। खैरा के मारे कोई सुख जो सा खंदुस, कोई खंदुस सुख जो सा। हैदर खान, दोस्ती यारी जा वचन वायदा सब टोड़ी वजो होया, करो छजू वजो होया। जीना मारा जा वायदा हैदर खान। खैरा के मारे मां पजे अंदर के सुकून निदुस, अंदर के सुकून निदुस। भोतार खैरा असा का असा जो नंढो रही सकसे, पजे मौत के तातरी निया भोतार, पजे मौत के। कमदार, कमदार हाने असा खैरा सा एड़ो हशर कंदासी तो खैरा जो हशर दिसी ये दुनिया वारा आंगरियों वात में दई इब्रत हासिल कदा। ओ भोतार, वो देर छाती था कयोस भोतार, देर छाती था कयोस। एयो सिको दे फोन जी खैरा जो जीण हराम करे छले। हाँ कमदार, फोन कया तो सिक्कुआ के फोन कया तो न जो चवण होयो खैरा तुझे कह बि माण्हू के कुछ कोन कंदी। खैरा दरिया मुझो कुंदर भाउ कोई वई सिक्कुआ ने कुछ भी कोन कयो। मुझे प्यारे के को समझाए, उठो तो मने यार या हुसैन। ओ शहबाज का ना काला। अरे सिक्कू, खैरा खैरा मुझो कुंदर भाउ कोई वैया। तू तो जीता मां केड़न हालन में आ। न भोतार न न ये न थी सके। केड़ा एडो वडो कदम नथी खणी सके। तो भी सिकंदर जे हुंदे तो जो तो सिकंदर पांचो मुकद्दर पाण ठाईंदो है, पाण दूर पई है तुझे मुकद्दर के। हूं पंहिंजो मुकद्दर ठाही हटाई के न सा कुछ बना वञे। खैरा खैरा जी थी सोणी ऐं गोहर जो लाश खपे, हिते लाश खपे। भोतार मां तो सब वायदो तो क्या, वायदो तो क्या। ते कदे खैरा के मुंह न मारियो तो मुझी पानी मानी हराम है, हराम हराम। त पोइ वञ सिकू, खैरा के हैदर खान जे लाश दफनाइण खां अॻु में खत्म करे मूं वटि पेश कर। आप जी अखियुनि सां खैरा जो लाश ॾिसण थो चाहियां, तॾहिं मुंहिंजे अंदर के सुकून मिलंदो। मुझे अंदर जी बाह ते पानी जा छंडा पौधा। वञ। ओए भोतार यही समझ, यही समझ तेरा जो है ना धरती ता वजूद ही खत्म कर छॾंदुमि। तो जो तो सिकंदर पांचो मुकद्दर पाण ठाहींदो आहे, पाण। साथियों, तेरा वदेरे जे भाउ हैदर खान खे मारियो आहे ऐं मूं वदेरे सां वाइदो कयो आहे त खैरा के हर हाल में खत्म खत्म। तो जो तो सिकंदर पांचो मुकद्दर पाण ठाहींदो आहे, पाण।
सरदार अजी हली खैरा खत्म था क्यों? सरदार हैरान के खत्म न कयो त वठे ही न ॾींदी। सरदार बे तरह त खैरा जो नालो निशान मिटाए छॾियो। सरदार न रहंदो बांस न वॼंदी बांसुरी। जेकर इहा ॻाल्हि आहे त पोइ अॼु ई खैरा खे ख़तम था कयूं। छो त सिकंदर पंहिंजो मुक़दर पाण ठाहींदो आहे। अॼु जी ताज़ा ख़बर खैरा हिकु दफ़ो ॿीहर धाड़ियल थी वई। अॼु जी ताज़ा ख़बर खैरा हिकु दफ़ो ॿीहर धाड़ियल थी वई। खैरा के ज़ालमन वरी धाड़ियल बनाए छॾियो। ॿुधो त खैरा सज़ा कटे पंहिंजे मुड़ुस सां ख़ुशी जी नई ज़िंदगी गुज़ारे रही। खैरा जो घर तबाह करे उनजे मथां ज़ुल्म जा पहाड़ किराया हुया। खैरा वरी कीअं न धाड़ियल थींदी जेतरे वॾेरे शहबाज़ खान जहिड़ा ज़ालिम जहिड़ा हूंदा। यार अहिड़े ज़ालिमनि खे त रब पुॼे, बाक़ी असां ग़रीबनि जी त रत पी है। बाबला हाणे शहबाज खान जे दिल दिमाग़ ऐं माहौल ते गिटीअ में मातम। पंहिंजे भाउ जो लाश ॾिसी हाणे शहबाज खान चरियो थींदो चरियो। मासी चरियो कीअं न थींदो, आख़िर कीअं न थींदो। असां हुन जी जेल भञी आया आहियूं। अम्मा जंहिं भाउ लाइ असांजी बर्बादी कई उहो भाउ ई न रहियुसि। धीअ सुणी अञा शहबाज खान खे पंहिंजे जान जो ख़तरो आहे। जेसीं ताईं मां पंहिंजे हिननि हथनि सां शहबाज खान जो सिर न ख़तम कयो तेसीं ताईं ॾकंदो रिॼंदो जीअंदो रहे। मां हिनखे पंहिंजे हथनि सां ख़तम कंदसि। तॾहिं मुंहिंजे अंदर जी आग उझामंदी। तॾहिं मासी खैरा उनखे बि तूं पंहिंजे हथनि सां ख़तम कजां हैदर खान वांगुरु। मासी दिल थी चवे इन ख़ुशीअ में जशन थी वञे। त पोइ बाबला तव्हांखे झलियो कया कहे रोकियो आहे तव्हांखे। ख़ुशियूं कयो ॻायो बजायो। मासी चओ गोर खे पंहिंजे आवाज़ में कलाम ॿुधायो। पोइ त मासी वाह वाह थी वेंदी। ठीकु आहे बाबा ठीकु आहे। बाबला सॼी संगत जी सलाह आहे त तूं पंहिंजे मिठड़े आवाज़ सां असांखे ॻाए ॿुधा। बाबा कीअं? सही आहे। हा मासी मां तोखे ॻाए ॿुधायां। पर पुट गानो अहिड़ो त दर्दीलो हुजे जो बस हिन दिल जा सूर दिल में समायल आहिनि इहे उभरी अचनि। मासी सूरन जी ॻाल्हि न कर, असां अॻे ई फटिया पिया आहियूं। किस्मत ना हिक यार की तो से ओ भी दिल खस गया कर बस गया। प्यार विचूं ओ अड़ियां कर कर डुहे मला दस गया कर बस गया। अपना डिंगाया दिखा मैं को डाढ़ समूरा दस गया कर बस गया। गैर खिला गुल मोहम्मद ते आप गे हसदा हसदा हस गया कर बस गया। तकलीफा भोगते पालिया हम वे सजना थे ढोल जवान ते निखड़िया गए। हिक मैं हैरान नी ढोले ते
पर जग हैरान ते निखिड़िया गए मेरी जिंदगी को बर्बाद कितस मेरा करन कुशान ते निखिड़िया गए ए जागैरे सबक मुजाहिद पढ़ाए हथ रख कुरआन ते निखिड़िया गए हाय हाय टूटी दिल लगो धक जगिरी जमीन पेरन हेठा बयान किरी अल्लाह सही बचायो न त बनिया मरी हे मौला सही बचायो न त बनिया मरी हाय हाय टूटी दिल लगो धक जगिरी जमीन पेरन हेठा बयान किरी अल्लाह सही बचायो न त बनिया मरी हे मौला सही बचायो न त बनिया मरी समझी जैके चाहो मुँह घाटे वादे में जैसा निभायो ए सजन समझी जैके चाहो मुँह घाटे वादे में जैसा निभायो खिलण व्यो खसे वयो खिलण विसरी जमीन पेरन हेठा बयान किरी सही बचायो न त बनिया मरी एक चीजल सही बचायो न त बनिया मरी हाय हाय टूटी दिल लगो धक जिगरी जमीन पेरन हेठा बयान किरी अल्लाह सही बचायो न त बनिया मरी ए मौला सही बचायो न त बनिया मरी जमीन पेरन हेठा बयान किरी अल्लाह से बचायो न त बनिया मरी हे मौला से बचायो न त बनिया मरी हाय हाय टूटी दिल लगो धक जिगरी जमीन पेरन हेठा बयान किरी अल्लाह से बचायो न त बनिया मरी आजी जल से बचायो न त बनिया मरी हाँ जबे पुछो छा था अखिन सा हाल मुझा दिसो प्या था जब कोई गुल जबे पुछो छा था अखिन सा हाल मुझा दिसो प्या था नस्या छा अना मुते चाहे गुजरी जमीन पेरन हेठा वया निकरी अल्लाह से बचायो न त बनिया मरी आ मौला
से बचायो न त वञा मरी हाय है टूटी दिल लगो धक जिगरी जमीन पेरन हेठा वया निकरी अल्लाह से बचायो न त वञा मरी आ मौला से बचायो न त वञा मरी अस्सलाम वालेकुम बदर। वालेकुम सलाम। वे बदर बटे कुलो पढ़ो दुआ करो। मां पजे भाउ जो तॾो ई नाहे कयो खैर मुझे भाउ के सरिया मारे वई ऐं तूं उन जे एवस हिते दुआ घुरायो आहे इन ख़्याल सां त मां तोखे इनाम ॾींदुसि इकराम ॾींदुसि शाबाश ॾींदुसि। है फतेह सूबेदार बिशनी है फतेही जेकॾहिं तूं खैरा खे मारी हा या गिरफ़्तार करी हा न अॼु मूंखे ही ॾींहं ॾिसणा न पवनि हा। बदर मां त राति ॾींहुं खैरा जे पुठियां लॻो पियोसि पर मूंखे हथ न आई त मां छा कयां। जे खैरा तोखे हथ न आई न त पोइ चूड़ियूं पाए वञी घर वेही रहो। इहा ड्यूटी तुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। न भोतारो न मां चूड़ियूं पाए घर न वेंदुसि जेकॾहिं न मां खैरा खे गिरफ़्तार न कयो त पोइ मुंहिंजो नालो बि सूबेदार बिशनी न आहे। त पोइ वञ सूबेदार खैरा खे हाणे जो हाणे गिरफ़्तार कर हिते वरी वक़्तु न वञाए। मोतार मां हाणे जो हाणे वञी खैरा खे गिरफ़्तार थो कयां छो त मुंहिंजो नालो आहे सूबेदार बिशनी। बिशनाब को सवाइ मां को कमु न आया कंदो। तक मुका केर भी बचाए न तो सके जो जो तो सिकंदर पहुंचा मुकद्दर पाण ठाई दो है भारत। वाह के तरह खुटी खांदिया तो शिकारन जा घर गोलिंदिया हेरा खुटिया तो तोखे खाया तोखे अज तोखे मां मौत भी तुम मौत। बिशनी अच्छा ही तो संभाल। ऐसे को तो हाँ मुझे घेरे में आओ कहाँ बड़ी न था बची सको। सूबेदार बिशनी तो जड़ा कुत्ता तो केतराई फकीरन जे पुठियां भौंकंदा रहंदा आहिनि तूं बि उन्हनि मां हिकिड़ो आहीं। सूबेदार बिशनी अज तोखे भी मौत खणी आयो आहे मौत जो जो तो सिकंदर पंहिंजो मुकद्दर पाण ठाहींदो आहे पाण संभाल।
मासी खैरा निकिरण जी क्यों पुलिस पहुंची वई आ पोइ सिकुअ खे ॾिसी रहंदासीं अॼु छॾियो मूंखे मां हिनखे ख़तम कंदसि हिन सिकुअ जो सिर मां खणंदसि छो त हीअ असांजो कातिल आहे कातिल मासी खैरा हिन वक़्तु असांखे निकिरणु खपे इन में ई असांजी भलाई आहे ऐं असांखे पंहिंजे जान जो सोचणु खपे हा मां सही पियो चवे पुलिस भेजी आहे असांखे निकिरणु खपे पुलिस असांखे छा कंदी हिन सूबेदार बिश्नीअ ते त मुंहिंजी अखी कान थी ॿुधे पुलिस करे अचो खैरा सिकू आज तव्हां मूंखे बची वियो लेकिन यादि रखो ॿीहर न बची सघंदो वाह जो कम थियो वाह जो वरी छा थियो कमदार बाबा साईं सूबेदार ऐं सिकू खैरा जे कॾहिं गोलियुनि जी बरसात लाइ ॾिनी बरसात पर बाबा तूं उतां बि बची खैरा गोलियुनि जी बरसात मां बची निकिरी मूंखे एतबार कोन थो अचे कमदार बाबा साईं इहा ॻाल्हि 16 न पक आहे बाबा पर घबरायो न बाबा जेकॾहिं इहे ॿई कढ पिया अथसि त हिकिड़े न हिकिड़े ॾींहुं सिर ज़रूरु खणंदुसि कमदार खैरा मरे त को दिल खे सुकून अचे मुंहिंजे अंतर में जे बदले जी बाहि भरी रही आहे बाबल साईं हाणे हुनखे ख़तमु सम्झो बाबा ईअं खतार ईअं का आथत जी ॻाल्हि कान्हे मुंहिंजे अंदर में ॿरंदड़ बाहि ते के पाणी जा ठंडा विझ न त शाहबाज खान खैरा खे कठीअ जो खीर यादि ॾियारे छॾींदो कठीअ जो खीर अदा मुराद वदा अदा केॾा मुंडा ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ मां तुंहिंजी भेण आहियां अदा मां खैरा आहियां मुंहिंजी भेण खैरा त सोणीअ जो ॾाज वठण वई आहे उन सां जीअं सोणीअ सां मुंहिंजे पुट जी शादी आहे हा मुंहिंजे पुट जी शादी आहे अदा ओ मुंहिंजा मुराद भाउ अदा हेॾे मुंडे त ॾिस अदा मां तुंहिंजी खैरा भेण आहियां न अदा न ईअं न चओ हो अदा मूंखे सुञाण खां इनकार न कर मां केॾो तोखे ॻोल्हियो आहे अदा मां तोखे केॾो ॻोल्हियो आहे अदा मूंखे मस त तूं मिलियो आहे अच मूंखे भाकुर पाए मुंहिंजा अदा तुंहिंजे सीने सां लॻ मां तोसां हाल वरिया तोसां सूर सलिया हो मुंहिंजी अबाणी आहे कहे अदा मूंखे सुञाण खां इनकार न कर अदा तूं दुनिया जे लाइ चरियो आहे पर मुंहिंजे लाइ मुंहिंजो जिगर आहे अदा मुंहिंजो तूं जिगर आहे अदा हीअ ॾिस हीअ सुहिणी अथई अदा तुंहिंजी नूंहुं अथई अदा मुंहिंजी धीउ अथई पोइ
अदा सुञाण सोणीअ खे सुञाण अदा अदा मूंखे नथो सुञाणे त हिनखे त सुञाण। तू चरी आई, तू चरी आई, उहा सोणी न पर उहा सोणी तो कहिड़ा दीदी आहे, मुंहिंजी भेण दीदी आहे। हा मुंहिंजी भेण दीदी। मामा मूंखे छो नथो तूं सुञाणे? मां तुंहिंजी नुंहुं सुहिणी आहियां। मां उहा बदनसीब आहियां जेकी शादी राति बेवा थी वई। वही चरिया आयो, वही चरिया आयो। मुंहिंजो पुटु इहा आहे मुंहिंजो पुटु नियाज़। अदा मां ॾाढी कोशिश कई त जिंदगी सुकून सां गुज़रे, इज़त जो वक़्तु गुज़ारिया। अदा मां छा न कयो, वरी मूंखे रब सुञातो, मूंखे धीअड़ी बि थी। मां चयो वरी इन जो तालीअ मुंहिंजी ज़िंदगी हली वेंदी, पर अदा ज़ालिमनि मूंखे जीअण न छॾियो, मूंखे सुख सां जीअण न छॾियो। वरी मुंहिंजे हिननि हथनि में हथियार ॾिनो। अदा मां बेवसीअ खां हथियार खयां थी। अदा अच्छा अदा हो अदा मूंखे भाकुर पाए, अदा मूंखे हिकिड़ो भाकुर पाए। अदा मूंखां परे न भॼ परे अदा मूंखां भाकुर पाए। तू मुंहिंजी भेण आई, नहीं मुंहिंजी भेण। अदा मुंहिंजा मारूं भाउ, नहीं मुंहिंजी भेण। ओ मुंहिंजा भाणा अदा नहीं मुंहिंजी भेण त कहिड़ा पापा जी भेण खे भाकुर पाईंदसि। हाँ पापा जी भेण खे भाकुर पाईंदसि। हाँ नहीं मुंहिंजी भेण, नहीं मुंहिंजी भेण, नहीं भेण मुंहिंजी। हैरान दारिल कोठ में कहीं वठी ईंदी आहे ऐं कैसा वास्तो अथसि? तो वठी ईंदी आहे खैरा? तो वठी ईंदी आहे खैरा?
तो वठी ईंदी आहे ख़ैरा? तो वटि त ज़रूर ईंदी हूंदी ख़ैरा। गुंगो आहे। कंहिं वटि ईंदी आहे ख़ैरा धारे? वारो मूंखे सच सच ॿुधायो, ख़ैरा कंहिं वटि ईंदी आहे? न त मां पूरे ॻोठ खे फाड़े राख कंदुसि। बाबा मुआ टिंडिया नहीं केरा मुआ टिंडिया तो टिंडिया है पुट जी साईं। हां तो केड़ा मुआ टिंडिया? खैरा धारल खैरा 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 गया मुआ दे दिया पुट वडेरे जे माण्हुनि खां लखे रुपया फुर करे आयासीं, हाणे ख़बर पवंदसि। अम्मा ॾींहं में रोड ब्लॉक थींदा, अॻियां बि खैरा ऐं गोड़ धाड़ियल आहिनि। तव्हांजे इन्हनि ॻाल्हियुनि त असांखे मारियो आहे, तॾहिं त असां सभु तव्हां सां गॾु आहियूं। बराबरि अमड़ बराबरि, असां ते सभिनी जा थोरा आहिनि जेके खैरा कॾहिं बि लाहे। मासी थोरा छा जा, इहो त असां सभिनी जो फर्ज़ आहे जेको निभायूं था पिया। मासी खैरा जेसि ताईं वॾे शहबाज ख़ान खे ख़तम न कंदासीं तेसि ताईं हर ग़रीब धाड़ल थींदो रहंदो। शहबाज ख़ान जा घणा ई ज़ुल्म सठा अथसि, हाणे हुन सां घटि न आहे करणी। सभई गॾिजी हली कंदासीं कबर फेड़ो।